अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था चिकन जा कोफ्ता। ही मूं वटि 1/2 किलो चिकन आहे। इन में मूं ही 2 सावा मिर्च ऐं हिकिड़ो मीडियम साइज़ बसर ऐं थोड़ा सावा धाणा, हिकिड़ो बंच, हिकिड़ी मुठ कटे या मूं हुन में विधी ऐं चिकन सां गॾु मां हिनखे चॉप करे चुकी आहियां, पीसे चुकी आहियां। सो हींअर जेको आहे असां हिन में मसाला मिलाईंदासीं। सभिनी खां पहिरियों त ही अदरक थूम हिकिड़ो वॾो चमचो, हिकिड़ो टेबल स्पून या असां हिन में विझूं था। ऐं उन खां पोइ ही बेसण भुॻल आहे, इहो बि हिन में विझूं था। ऐं ही कोफ्तनि जो मसालो, ही मसालो मां ठाहिणु सेखारे चुकी आहियां, वीडियो मां शेयर कई आहे। अगरि तव्हां न ॾिठो हुजे त मां हिन वीडियो जे हेठां लिंक ॾियां थी कोफ्तनि जो मसालो ठाहिण जी, तव्हां उहा ॾिसी वठो ऐं तव्हां उनखे फॉलो कयो। उन हिसाब सां तव्हां मसाला ठाहे था सघो। सो हाणे असां सभिनी खां पहिरियों इहो मसालो हिन में मिलाईंदासीं त जीअं असांजो ही कोफ्तनि जो कीमो जेको आहे तयारु थी वञे। इहो मसालो मूं सेखारियो हो त चिकन जा कोफ्ता ठाहियो या बीफ जा ठाहियो या मटन जा ठाहियो त तव्हां उहे इहो साॻियो ई मसालो हुन में यूज़ करे था सघो। सो इंशाल्लाह ही रेसिपी तव्हांखे वणंदी। हिन तरीक़े सां तव्हां जेके ठाहींदव कोफ्ता उहे ॾाढा नरम। हाणे असां कोफ्ता ठाहींदा वेंदासीं। ऐं ॿियो इहो ॾिसो त ही प्यालीअ में मूं कुझु पाणी खयो आहे। पाणी मां हथु ॿोड़िबो, बल्कि मां हितां थी रखां, इहे असां पाणी मां हथु ॿोड़ींदासीं। हथ ते हल्को पाणी हणो, थोरो कीमो खणो ऐं उन जा कोफ्ता ठाहियो। कोफ्तनि जो जेको साइज़ हूंदो उहो सफ़ा नंढड़ा बि न हुजनि ऐं तमामु वॾा बि न हुजनि, हिकिड़ा मीडियम साइज़ जा। हे मुंहिंजे हथ ते पियो आहे, तव्हांखे हिन मां अंदाज़ो थी वेंदो साइज़ जो। हाणे मां ही ठाहींदी वेंदमि, फ्राइंग पैन में विझंदी वेंदमि। हिननि खे फ्राई इन लाइ कबो आहे हल्की बाहि ते, हल्के तेल में, त ही जीअं ई गरम थींदा न त ही ॼमी वेंदा, पोइ भॼंदा कोन। इहो हिननि खे बाइंड करण लाइ, हिननि खे पको करण लाइ इहो ज़रूरी हूंदो आहे। त ही सॼा कोफ्ता ठाहे असां तरींदासीं ऐं विच विच में मां हिननि खे उथलाईंदी बि वेंदसि त जीअं ही सभिनी पासनि खां प्रॉपरली पचनि। सो ही प्रोसेस मुंहिंजो हले पियो ऐं कोशिशि कयो तव्हां बि वीडियोस ठाहे सघो थियूं। तव्हां पंहिंजो हुनर माण्हुनि में विरहायो, माण्हुनि खे सेखारियो। अलाह सी असांखे जेको अकुलु ॾिनो आहे उनखे इस्तेमालु करणु घुरिजे। ऐं हिन में मां कंप्लीट बोड़ पचाइणु नथी सेखारियां, ही सिर्फ़ु मां कोफ्ता थी सेखारियां। तव्हां ही ठाहे करे फ्रीज़ बि करे सघो था ऐं इलाही सारा ठाहियो, पोइ उन्हनि खे हिसनि में विरहाए अलॻि अलॻि दॿनि में बंदि करे फ्रीज़ करे छॾियो। जॾहिं चाहियो तॾहिं सिर्फ़ु कोफ्तनि जो बोड़ ठाहे, यानी जेको असां बसर वग़ैरह पचाए मसालो ग्रेवी ठाहींदासीं उहा ठाहे उन में कोफ्ता विझी तव्हां दम ॾींदव, मिर्च धाणा सावा, त तव्हांजो फस्ट क्लास जल्दी जेको आहे कमु थी वेंदो। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही पसंदि ईंदी रेसिपी। कमेंट ज़रूरु ॾियो, कमेंट ॾींदव त ख़बर पवंदी तव्हांखे वणी या न वणी। ऐं मां हमेशह चवंदी आहियां जेका शइ न वणेव उहा बि ॿुधायो। मां बिल्कुलु बि इन शइ खे माइंड न कंदमि, ख़राबु न लॻंदो मूंखे त अगरि तव्हांखे काई शइ हिन में पसंदि न आई आहे। त इंसानु हिक ॿिए खां सिखंदो आहे हमेशह। ईअं कोई बि नथो चई सघे त बसि सॼी जेका आहे मालूमात मूं वटि आहे या मां त परफेक्ट आहियां। परफेक्ट कोई बि न आहे, परफेक्ट अलाह जी ज़ात आहे। सो जेकॾहिं ख़ामियूं बि ॿुधाइबियूं त ख़बर पवंदी त भई आईंदा मूंखे इहो नाहे करिणो, त ॿीहर वरी ॿिए कंहिं दफ़े उहे ख़ामियूं जेके आहिनि रिपीट कोन थींदियूं। सो ही फ्राई थी वेंदा। चाहियो त इन्हनि जो उन महिल ताज़ो बोड़ पचायो, या इलाही सारा ठाहियो त अधु जो बोड़ उन महिल पचायो त अधु खे फ्रीज़ करे छॾियो, ठीकु आहे न। सो ओचितो सोचितो को महिमान अची वञे कंहिं बि महिल असां हिननि खे ॾाढो आसानीअ सां इस्तेमालु करे सघूं था। इन टाइम ते असांखे कंहिं परेशानीअ खे मुंहुं न ॾियणो पवंदो त भई हाणे छा पचाइजे, छो त हीउ वॾो कमु थियलु हुजे त पोइ मसालो ठाहिणु त आसानु कमु आहे, नंढो कमु आहे। सो ही मां तव्हांखे ॾेखारियां थी। ही पहिरियों बसि आख़िरी बचो आहे मुंहिंजो, बाक़ी इहो ठही वञे। ही थोरो वॾो ठहंदो छो त या त 2 नंढा था कयूं, तमामु वॾो थो थिए। सो कुकिंग जेको आहे न ॾाढो हिकिड़ो दिलचस्प कमु अथव, तमामु हिकिड़ो मज़ेदार।
मां हथ धोई वठां त मां तव्हांखे ॾेखारियां थी। ॾिसो कोफ्ता पचनि पिया। कुझु मां उथलाए चुकी आहियां, कुझु हींअर उथलाईंदमि। हिननि खे उथलाए पुथलाए हर पासे खां पचाइणो आहे, ठीकु आहे। सो ट्राई कजो ज़रूरु, पंहिंजी राय खां आगाह कयो। हिननि खे पचाए तव्हां थोरे टाइम लाइ, हफ़्ते ॿिनि लाइ फ्रीज़ करे सघो थियूं। ऐं मां हूअं तमामु घणे अरसे लाइ शयूं फ्रीज़ करणु न चाहींदी आहियां, मूंखे पसंदि न आहे। त जॾहिं असां ठाहे सघूं था त पोइ हरूभरू जो पारूसो खाधो खाइण जी ज़रूरत न आहे। पर सहूलियत जे लाइ का दावत हे भई उन ॾींहुं असांखे इलाही कमु करिणो आहे त असां ॿ ॾींहं 3 अॻु में ठाहे फ्रीज़ करे छॾियऊं, इन टाइम ते इहो कमु ख़तमु थी वेंदो। कबाब आहिनि जीअं, उहे ठाहे फ्रीज़ करे सघजनि था। सो हीअ असांजा तक़रीबन बसि ही गरम थींदा न त ही ॼमी वेंदा, ही ॻंढो थी वेंदा। ऐं ज़रूरी न आहे त हिननि खे सफ़ा प्रॉपर तरिजे बि, हिननि खे मक़सदु आहे गरम करे बाइंड करणु, हाणे बाइंड थी वेंदा। ऐं मां इहो बोल ठाहींदमि हींअर, मां तव्हांखे बोल जी बि इंशाल्लाह रेसिपी ॿुधायां थी। कोफ्तनि में जेको मूं पिठल मसालो विधो उनजो लिंक हेठि ॾियां थी हिन वीडियो जे हेठां, उहो ॾिसो ऐं ट्राई कयो। इहो मसालो जॾहिं तव्हां विझंदो तव्हांजा कोफ्ता बिल्कुलु ॾिसण न थींदा। तो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे ऐं हमेशह सुठो खाधो पचायो, प्यार सां पचायो, तव्हांजे खाधे में जेको आहे टेस्ट बि ईंदो। अलाह भाई।